नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदा। खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शरकुंबा में सुई गैस जी इकलेती बिरादरी जे औरतुनि मर्दनि ऐं मौसूम ॿारनि महेंद्रो मल नौतन मल मोहरम मल फोटो मल शौकत मलिक मिसमात संतोबाई गुडीबाई अजनाबाई सकीनाबाई अमकोबाई ऐं ॿियनि पारां समूर बिरादरी जे अली शेर इम्तियाज़ अली फिरोज़ अली समूर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त असां 44 वेसा हिन खां ख़रीद कया आहिनि। हिन स्टाम्प पेपर ते लिखी ॾिनो 5 साल गुज़री विया आहिनि। खातो घुरियोसीं त हिननि मारकुट करे असांजे पोरियत पीरसन अर्जन मिल खे ढरी पुलिस हथां गिरफ़्तार कराए लाकअप कराए छॾियो आहे। असांखे गैर मुस्लिम हुजण जी सज़ा मिली रही आहे। हिननि ॾींहुं IG सखर पीर मोहम्मद शाह SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सूमरो खां इंसाफ़ ॾियण जी घुर कंदे मुतालबो कयो आहे त अर्जन मल खे आज़ादु करे असां मथां थींदड़ ज़ुल्मनि खे रोकियो वञे। ज़मीन असांजी विया न खसे, असां खातो था घुरूं, असांखे खातो नथे ॾियनि, असांखां पैसा खणी विया आहिनि, असांखे खातो ॾियणु कोन था चाहिनि। असां खातो घुरूं था, असांजे हिकु न ॿिए ॾींहुं माण्हू ॿधो पियो आहे। असां सां ॾाढी नाजाइज़ी आहे। असां माइनि खे धमकियूं था ॾियनि, मूंखे कुराड़ी खे के चकर खणी आहिनि, लठ मूंखे मारींदा आहिनि। मर्द हूंदा कोन आहिनि घर में, वञनि होॾे होॾे सदाईं असांजे घर हूंदा आहिनि। नज़ीर शहर हिन महिल असांजो हमरा ॿधो पिया। हिन महिल 2 मायूं असांजे हादसे में हली घर ॾिसो, हिकिड़ी घर सुती पई आहे, हिकिड़ी असांजी हिन महिल गिमस में पई आहे। असांजो इंसाफ़ कयो, हली तव्हां ॾिसो असांजा माण्हू त आहिनि जा न। असांजा माण्हू हिन महिल परेशान आहिनि। हिकिड़ा असांजा गंबट में आहिनि, हिकिड़ा घर हिन महिल माई छॾे आया आहियूं, कुझु थाणे ते खणी विया आहियूं। मायूं असांजूं ॾाढियूं परेशान आहिनि। असां माइनि खे ॾाढी धमकी ॾियूं था, जेको पोरियो कयूं त पैसा नथा ॾियनि, चोरियूं असांजूं कनि, होॾो होॾो चोरियुनि जा पेर अची ढके असां ग़रीबनि जे घर में असांखे परेशान ॾाढो था कनि। प्लाट जा पैसा अदा थियल आहिनि, प्लाट जा पैसा आज़ादु थियल आहिनि, असांखे खातो नथा ॾियनि। बोलो ये असां स्टाम्प चलन टोटल पैसा अदा चलन, इनमें सॼी लिखत लिखी पई आहे। रुपयो बि असांजे राय न आहे, पोइ बि असां नाजाइज़ी ज़ुल्म थियनि थो। खाता जेॾी महिल खाते अचूं था असां हिकु न हिकु कमरा बदिराए वेठा आहिनि।